असलम तुमके ख्वाब समझी विसारे छन मां तुमचे लायक ना आहियां। लिखी तो थी सके तोखे विसारण को एतिरो सवलो त न आहे। जिंदगी इलाही हसीन आहे, तोखे का न का सुठी छोकरी मिली वेंदी, पर उन्हनि में तो त न हूंदी न। मां ज़िंदगी जो को बि दौर क़बूल कोन कंदुसि जंहिंमें तूं न हूंदी। असलम मां ज़िंदगी जे हुन चौराहे ते बीठी आहियां जिते हाणे मुंहिंजी ज़िंदगी में ख़ुशियूं नथियूं अची सघनि। मां तुंहिंजो दामन ख़ुशियुनि सां भरे छॾींदुसि। मूंखे हिकिड़ो मौक़ो ॾे। हिकिड़ो मौक़ो? अञा केतिरा मौक़ा ॾियां तोखे? तूं पंहिंजे फ्यूचर जे लाइ मूंखे क़ुर्बान कयो न असलम, मूंखे क़ुर्बान कयो। हाणे मां तोखे मौक़ो ॾियां? सोच जा बि न। मां पंहिंजी ग़लतीअ ते नादिम आहियां, पेशेमान आहियां। मूंखे हिकिड़ो मौक़ो ॾे प्लीज़। हाणे इहो नामुमकिन आहे। हाणे मां तोखे मौक़ो नथी ॾेई सघां। ऐं तूं महिरबानी करे हितां हाणे हलियो वञ। जेकॾहिं तूं चाहें तो त मां पंहिंजे ज़िंदगी में ख़ुशि रहां त महिरबानी कर हाणे हिते हलियो वञ। महिरबानी कर हाणे, महिरबानी कर तूं मूंते। ठीक सो मां वञा, पर वेंदे वेंदे मां तोखे हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु चवंदुसि। हिन दुनिया में कई माण्हू हूंदा जेके तोसां प्यार कंदा हूंदा, उन्हनि में हिकिड़ो मां बि आहियां। ऐं जंहिं ॾींहुं तूं इहो सम्झी त हिन दुनिया में तोसां कोई बि प्यार नथो करे त तूं सम्झी वठिजे त मां हिन दुनिया में न आहियां। प्रोग्राम शतरंज जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।